आगा के अहम खबर है। सिंध हुकूमत कणक की ख़रीदारी में घुर्जुन के नज़र में रखंदे लाड़काणो रीजन के मजमूई टारगेट में 2,90,700 बोरियुनि जो इज़ाफ़ो करे छॾियो है। तव्हांखे अहम ख़बर पिया खुराक खाते ज़रिए कणक की सरकारी सतह ते ख़रीदारी लाइ हिन साल 38,02,700 बोरियूं टारगेट मुक़ररु कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया सिंध हुकूमत कणक की ख़रीदारी में घुर्जुनि के नज़र में रखंदे लाड़काणो रीजन के मजमूई टारगेट में 2,90,700 बोरियुनि जो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। खुराक खाते ज़रिए कणक की सरकारी सतह ते ख़रीदारी लाइ हिन साल 38,02,700 बोरियूं टारगेट मुक़ररु कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया सिंध हुकूमत कणक की ख़रीदारी में घुर्जुनि के नज़र में रखंदे लाड़काणो रीजन के मजमूई टारगेट में 2,90,700 बोरियुनि जो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं लाड़काणे मां रशीद समूह खां। रशीद आगाह कजो, सिंध हुकूमत कणक की ख़रीदारी में टारगेट मुक़ररु कयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशारत। सिंध हुकूमत कणक की ख़रीदारी में घुर्जन जेके आहे उनके नज़र में रखंदे लाड़काणे रीजन के मजमूई टारगेट है 2,90,700 बोरियुनि जो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। खुराक खाते ज़रिए कणक के सरकारी सतह जेकी आहे ख़रीदारी लाइ हिन साल 38,02,700 बोरियूं जेके आहिनि उहे टारगेट उन्हनि जो मुक़ररु कयो आहे, जेको गुज़िरियल साल 35,12,100 खां वधीक बोरियूं हुयूं। हुकूमत तरफ़ां लाड़काणो रीजन अंदर वधायल टारगेट सबब लाड़काणे डिवीज़न के 5 ई ज़िलनि के मुक़ररु कयल टारगेट में भी इज़ाफ़ो कयो वियो आहे। मिलियल जेके अंग अखरनि उन मूजिबि लाड़काणे ज़िले के कणक ख़रीदारी वारनि टारगेट जेको आहे गुज़िरियल साल 8,10,250 बोरियूं हुयूं ऐं जंहिंमें 35,350 बोरियुनि जी वाध करे हिन साल 8,45,600 बोरियूं कयूं वयूं आहिनि। कंबर शदाबकोट ज़िले अंदर गुज़िरियल साल वारो जेको टारगेट हो उहो 10,250 बोरियूं हुयो ऐं जेको 1,15,450 बोरियुनि जे इज़ाफ़े सां गॾु 11,15,700 कयो वियो आहे। शिकारपुर ज़िले में जेके आहे गुज़िरियल साल 4,40,000 बोरियुनि जो ख़रीदारीअ जो टारगेट मुक़ररु कयो हो ऐं हिन साल 60,000 बोरियुनि जी वाध करे उहो 5 लख बोरी मुक़ररु कयो वियो आहे। जैकंबा ज़िले जी गुज़िरियल साल जेको टारगेट हो उहो 4,40,250 बोरियूं टारगेट हो, जंहिंमें हिन साल 42,150 बोरियूं वाध करे 4,82,400 बोरियुनि जो टारगेट मुक़ररु कयो वियो आहे। कश्मीर ईअं ई हवाले सां कश्मीर ज़िले में भी गुज़िरियल साल 8,21,250 बोरियुनि जो टारगेट मुक़ररु कयो वियो हो, जंहिंमें हिन साल 37,750 बोरियुनि जो इज़ाफ़ो करे 8,59,000 बोरियुनि जो मुक़ररु कयो वियो आहे। खुराक खाते के ज़रिए मूजिबि कणक की सरकारी सतह ते ख़रीदारीअ लाइ समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि ऐं 1 अप्रैल खां लाड़काणे डिवीज़न के समूरनि ज़िलनि अंदर कणक की जेकी ख़रीदारी आहे उहा शुरू कई वेंदी। इहो भी इंकशाफ थियो आहे त खुराक खाते पारां लाड़काणे डिवीज़न अंदर गुज़िरियल साल जेकी मुक़ररु कयल कणक की ख़रीदारी वारो टारगेट हो उहो 2,05,283 बोरियूं घटि ख़रीद कयूं वयूं। अहिड़ी रीति सिंध हुकूमत कणक की ख़रीदारी वारे टारगेट हासिल करण में ठीक है रशीद, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।